अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंधी ड्रामा ज़हर ज़िंदगीअ जो 84 एपिसोड छो कोन पियो अचे। तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदो त कुझु ॾींहं पहिरियां सिंध में काफ़ी बरसातुनि जो सिलसिलो हलियो हो ऐं सिंध में काफ़ी ॿोॾ बि आई हुई। उन जे करे ज़हर ज़िंदगीअ जा काफ़ी अदाकार एक्टर पंहिंजे हिन सेट ते न पहुची सघिया ऐं इहो ड्रामो शूटिंग न थी सघियो। उन जे करे हीउ ड्रामो 84 एपिसोडनि खां पोइ रुकिजी वियो हो। ऐं दोस्तों, असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे जी शूटिंग ॿीहर शुरू थी चुकी आहे। उन जा तस्वीर तव्हां स्क्रीन ते ॾिसी सघो था। काफ़ी दोस्त पुछनि था त छा ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि थी वियो आहे। दोस्तों, असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामो बंदि नाहे थियो, ॿीहर ज़रूरु हलायो वेंदो। पर दोस्तों, हिकु अहम ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो सिर्फ़ु 100 क़िस्तनि ताईं हलायो वेंदो, अॻिते कोन हलायो वेंदो। दोस्तों, उम्मीद त असांजो इहो नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा।